चवंदा आहिनि सिंधी माण्हू कंजूस थींदो आहे। मां चवां थो छा में कंजूस थींदो आहे? छा खाइण पीअण में सिंधी माण्हू कंजूस आहे? छा ख़र्च करण में कंजूस आहे? बिल्कुलु न, मां नथो मञी सघां। अड़े केरु चवे तो सिंधी भाउ कंजूस सभिनि खां थींदो आहे। अड़े ख़र्च करण में अॼु बि भाउ पहिरें नंबर ते ईंदो आहे। जिते रहे पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ जी छाप छॾींदो आहे। अड़े वाधायूं छा वाधायूं लानत बि लखनि में ॾींदो आहे। जेको माण्हू करोड़नि में वाधायूं ॾिए थो, अरे लखनि में लानत ॾिए थो, मतिलबु लानत जहिड़ी शइ बि जेको लखनि में ॾिए थो कंजूस कीअं थियो? पर मुंहिंजो जेको पंहिंजो अंदाज़ आहे, थोरो घणो माण्हू पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजी भाषा में कंजूस आहे, त अचो उन जे लाइ का सज़ा सोचे रखूं ताकी अॻिते उन्हनि में सुधार अचे। कहिड़ी सज़ा ॾींदासीं उन्हनि खे? कि जो सिंधी थी करे सिंधी माण्हू सिंधीअ में न ॻाल्हाईंदो, जो सिंधी थी करे सिंधी माण्हू सिंधीअ में न ॻाल्हाईंदो, भयन जा कपिड़ा भयन जा खाधा हर वेले ते खाईंदो, सिंधी थी करे भयन जी ॿोली भयन सां प्रीत निभाईंदो, सो उथंदे वेहंदे घरवारीअ जा दड़का ख़ाली खाईंदो। त दड़का जेसिताईं घरवारीअ न खाईंदो तेसिताईं सम्झंदो कान, छोकी अॼुकल्ह सिंधी भाउ घरवारीअ जे लाइ ॿिए कंहिं घटि ॾियणो न आहे। त ठीकु आहे, पर मुंहिंजो जेको पंहिंजो अंदाज़ आहे, ॻाल्हाइणु पसंदि आहे हुनखे, शर्म थो करे पंहिंजी ॿोलीअ मां, शर्म आहे त माण्हू सां पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण में, त शर्म छा जी मां चवां थो। अरे पंहिंजी ॿोली आहे, असांजी पैतृक ॿोली आहे, इन मातृ ॿोली आहे, इन में शर्माइण कहिड़ी ॻाल्हि आहे? त मुंहिंजा भाउ प्यारा शर्मायो न त हिन में बि हिकिड़ी सज़ा अथव। कहिड़ी? कि जंहिंखे शर्म अचे तो पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ में, जंहिंखे शर्म अचे तो पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ में, तंहिंखे बिल्कुलु साण न रखबो पंहिंजी सिंधी टोलीअ में। तंहिंखां पोइ बि शर्म कंदो जो, अड़े तंहिंखां पोइ बि शर्म करे जो की न ॻाल्हाए ॿोलीअ में। अड़े हफ़्ते खन लाइ पूरे छॾिबो तिन खे भयन जी खोलीअ में, हफ़्ते खन लाइ पूरे छॾिबो तिन खे भयन जी खोलीअ में। त इहो ई कमु असां लाइ बचियो आहे कि उन्हनि खे कमरे में वञी पूरे छॾियूं भयन जे, त पूरी हिंदी सिखी अचनि। छा कजे भाई? न सुंझंदो न सम्झंदो त इहो ई तो उपाय आहे। सज़ा त कई न कई ॾियणी आहे न। जय श्री झूलेलाल। पर तव्हां पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाइजो, छो त सिंधी सुहिणा सुठा सुहाणा, सिंधी सुहिणा सुठा सुहाणा, मिठा ईअं ॼण खंड जा दाणा, खंड मिठी ऐं मिठी जलेबी मिठी मिसरीअ जी गोली आहे। सभ खां सुहिणी असांजी ॿोली सिंधी अबाणी ॿोली आहे, सिंधी अबाणी ॿोली आहे। जय श्री झूलेलाल।